क्लास 9 मजमून रियाजी यूनिट 2 लेसन 15 एक्सरसाइज नंबर 2.4 मश्क बदाई 4 पार्ट 1। आऊं आहियां रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अव्हांखे भली कार ॿारो पोइ सबक में असां एंटी लागार्थम ऐं उन्ही खे फाइंड आउट करण जो तरीक़ो सिखी आया आहियूं। हिन लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 2.4 खे सॉल्व कंदासीं। हाणे हिते असां वटि पहिरियों नंबर क्वेश्चन आहे बाय यूज़िंग टेबल फाइंड द नंबर्स हुज कॉमन लॉगरिथम्स आर। चए थो टेबल के इस्तेमाल कंदे उहे अदद ॻोल्हियो जंहिंजो लॉगरिथम ही अदद आहिनि हेठियां। सही आहे। हाणे हिते असां वटि पहिरियों नंबर पार्ट आहे 3.56721। हाणे हिकिड़े अदद जो ही लॉगरिथम आहे, ठीकु आहे, त उहो असलू को अदद कहिड़ो आहे, त उन जे लाइ असां छा कंदासीं त एंटी लॉगरिथम फाइंड आउट कंदासीं। त असां सभ खां अवल लिखंदासीं त log of x is equal to 3.56721। हाणे हिकिड़ो अदद आहे x, उन जो जेको आहे न लॉगरिथम ही आहे, त उहो अदद कहिड़ो हूंदो, उन जे लाइ असां छा कंदासीं, हिन अदद खे मालूम करण लाइ हिन x खे, त हिन जो एंटी लॉग फाइंड आउट कंदासीं। त पोइ असां लिखंदासीं त x इज इक्वल टू एंटी लॉग 3.56721। हाणे असल में मूं वटि स्पेस घटि आहे, तव्हां छा कयो आहे, पहिरियां लिखंदो हिते सॉल्यूशन लिखण खां बाद में ही स्टेप लिखी वेंदो, बाद में ही अहिड़े तरीक़े सां। हाणे असां छा कंदासीं, सभ खां पहिरियां लिखंदासीं जेको स्टेप आहिनि उहे अप्लाई कंदासीं। पहिरियों नंबर जेको स्टेप आहे असां लिखंदासीं हिते त डिटरमाइन कैरेक्टरिस्टिक एंड मेंटिसा। हाणे जेका लॉगरिथम जी वैल्यू गिवन आहे असांखे, उन में कैरेक्टरिस्टिक ऐं मेंटिसा घणो आहे, जेको इंटीग्रल पार्ट आहे उहो आहे कैरेक्टरिस्टिक, त असां लिखंदासीं कैरेक्टरिस्टिक इज 3 इज इक्वल टू 3। ऐं मेंटिसा कहिड़ो आहे, जेको फ्रैक्शनल पार्ट अथसि, त उहो आहे 10, 5, 6, 7, 2, 1। त लिखंदासीं मेंटिसा इज इक्वल टू 0.5672। छाकाणि त पहिरियां जेकी 4 डिजिट हूंदा आहिनि उहे खणूं था 10 खां बाद में, ऐं जेकॾहिं 5 जी जाइ ते 0 हुजे हा पोइ बि असां खणूं हा, छाकाणि त हिते असां छा डेसिमल ख़तमु कोन पिया करियूं न, उन जे करे पहिरियां जेके डिजिट हूंदा उहे खणंदासीं। त उहे कहिड़ा थी विया 10, 5, 6, 7, 2 अहिड़े तरीक़े सां। हाणे असां वटि जेको ॿियो नंबर स्टेप आहे उहो आहे त लोकेट नंबर ऑफ रो। एंटी लॉगरिथम फाइंड आउट करण लाइ पहिरियों छा कंदाऊं असां, जेको आहे त नंबर ऑफ रो खे लोकेट कंदासीं, त उहा कहिड़ी आहे, किथे वैल्यू लाई पई करे नंबर ऑफ रो। त नंबर ऑफ रो हिते कहिड़ी आहे, हाणे जेके पहिरियां 2 डिजिट हूंदा आहिनि मेंटिसा जा, उहे असांखे नंबर ऑफ रो जे बारे में ॿुधाइनि पिया। त पोइ असां लिखंदासीं त नंबर ऑफ रो इज़ 56, या 10, 5, 6 लिखंदासीं। नंबर ऑफ रो इज़ 0.56। हाणे 0.56 जेका आहे नंबर ऑफ रो आहे छा हिते, जी हा बिल्कुलु आहे, उहा किथे आहे, उहा हिते लाई करे पई, ठीकु आहे। त पोइ असां हिते ॾेखारींदासीं, शो कंदासीं, ठीकु आहे, इहा असांजी नंबर ऑफ रो थी वई। हाणे जेको हिते 3 नंबर स्टेप थींदो उहो इहो आहे त लोकेट नंबर ऑफ कॉलम्स। हिते मूं कॉलम्स छा जे लाइ लिखियो, मां पोइ बि इहा ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए आयो आहियां, छाकाणि त हिकिड़ो जनरल कॉलम्स आहिनि उहे ही आहिनि, ॿिया आहिनि मीन डिफरेंस वारा कॉलम, उन जे करे मां लिखियो आहे। त पोइ हाणे जेको 3 नंबर डिजिट हूंदो उहो असांखे छा ॿुधाईंदो कॉलम जे बारे में, उहो ही जी कॉलम आहिनि उहे, त उहो काओ नंबर आहे, उहो आहे 7। त हिते लिखंदासीं कॉलम इज़ 7, कॉलम इज़ 7। हाणे जो चोथों नंबर डिजिट हूंदो उहो असांखे छा जे बारे में ॿुधाईंदो, उहो असांखे मीन डिफरेंस जे कॉलम जे बारे में ॿुधाईंदो। त चोथों नंबर डिजिट आहे 2, यानी ही जेको ॿियो नंबर कॉलम हूंदो उहो असां लिखंदासीं त मीन डिफरेंस कॉलम इज़ मीन डिफरेंस यानी MD, मीन डिफरेंस कॉलम इज़ 2। हाणे जेको चोथों नंबर स्टेप हूंदो उहो छा हूंदो, उहो असां वटि हूंदो त एड दी वैल्यूज ऑफ रो एंड कॉलम्स।
हाणे हिते असांखे छा करणो पवंदो, उहा वैल्यू जेका कॉलम नंबर 7 कहिड़ो आहे, उहो ही आहे। हाणे जेको आहे मीन डिफरेंस जो कॉलम कहिड़ो आहे, हाणे ही आहे, ठीकु आहे। ॿियो नंबर त चौथो नंबर जेको स्टेप आहे उहो आहे त एड दी वैल्यूज़ ऑफ रो एंड कॉलम्स। इन जो मतिलबु इहो थियो उहा वैल्यू जेका रो ऐं कॉलम जे इंटरसेक्शन सां मिली असांखे हिकिड़ी उहा वैल्यू, ऐं ॿी जेका ही साॻी रो ऐं मीन डिफरेंस जे कॉलम जे इंटरसेक्शन सां हासिल थी उन्हनि खे एड करणो पवंदो, ठीकु आहे। त पहिरियां असां लिखूं था जेका रो ऐं कॉलम जे इंटरसेक्शन सां जेका असांखे वैल्यू मिली आहे उहा आहे 3690, 3690 लिखंदासीं 3690। हुन में छा एड कंदासीं, ॿी वैल्यू मीन डिफरेंस जे कॉलम जे इंटरसेक्शन सां जेका हासिल थी आहे उहा आहे 2, तो पोइ हिते लिखंदासीं त 2 जोड़ कंदासीं छाजे बराबरि थींदा, इहे थींदा 3692 जे। अहिड़े तरीक़े सां हाणे जेको आहे पंजो नंबर स्टेप हूंदो उहो छा हूंदो, त उहो हूंदो असांखे पुट द डेसिमल, पुट द डेसिमल। साॻी तरीक़े सां डेसिमल पुट करण जा असां वटि ॿ तरीक़ा हुआ। हिकिड़ो हो जॾहिं कैरेक्टरिस्टिक पॉजिटिव हुई, ठीकु आहे, ॿियो हुयो जॾहिं कैरेक्टरिस्टिक नेगेटिव हुई। हिते कहिड़ो रूल अप्लाई थींदो, हिते कैरेक्टरिस्टिक पॉजिटिव वारो, उहो कहिड़ो हुयो, उहो हुयो त n+1। हिते n मां मुराद जेका कैरेक्टरिस्टिक जी वैल्यू हूंदी, त n जी वैल्यू हिते घणी थींदी, उहा थींदी 3। असां लिखंदासीं त 3+1 इज़ इक्वल टू घणो आयो, असां वटि थी वियो 4। हाणे इन जो मतिलबु इहो थियो त जेको इंटीग्रल पार्ट हूंदो न, छाजो जेको हिन अदद जो असांखे एंटी लागारिथम हासिल थियो उन जो जेको इंटीग्रल पार्ट हूंदो उन जे अंदरि जेके 4 डिजिट एग्ज़िस्ट कंदा, ठीकु आहे, यानी जेके 4 डिजिटनि खां बाद में 10 ईंदी। हाणे हिते ॾिसो असां वटि आहे त 3692, त हिते 4 डिजिटनि खां बाद में जेका असांखे 10 ॾियणी आहे, त हिते हाणे 10 किथे रखंदासीं, हिन जे आख़िर में, त पोइ इहो अदद छाजे बराबरि थींदो, इहो अदद बराबरि थींदो हिते त 3692 10 हिते एंड में, ठीकु आहे। इन जे करे हाणे असां हिनखे अॻिते ॿिया अदद कोन ॾींदासीं, छाकाणि त असां वटि आहिनि ई कोन। त पोइ असां इहो लिखंदासीं त एंटीलॉग ऑफ 3.56721 इज इक्वल टू 3692। इहो असांजो थी वियो आंसर। हाणे इहो अदद आहे जंहिंजो जेको छा आहे लागारिथम छा हुयो, उहो हिते गिवन हुयो, ही हुयो, ठीकु आहे। ॿारहों हीअं असां वटि पंजो नंबर सम आहे 4 ते बार .3847। त इन जो मतिलबु इहो थियो त हिकिड़ो अदद आहे जंहिंजो लागारिथम ही आहे, त हाणे असांखे छा करणो पवंदो, उहो असलू को अदद फाइंड आउट करणो पवंदो। हाणे असां लिखंदासीं त log x इज इक्वल टू 4 बार .3847। त हाणे छा करणो पवंदो असांखे, त हिन अदद जो एंटीलॉग फाइंड आउट करणो पवंदो, यानी एक्स जेको आहे उहो असांखे ॻोल्हणो आहे, त हीउ जेको लॉग आहे हिन तरफ़ अची वेंदो त उहो एंटीलॉग थी वेंदो। त असां लिखंदासीं त एक्स इज इक्वल टू एंटीलॉग 4 ते बार .3847। हाणे हिते जेको असां वटि पहिरियों नंबर स्टेप थींदो उहो इहो आहे त डिटरमाइन कैरेक्टरिस्टिक एंड मेंटिसा। हाणे हिते असां वटि जेको कैरेक्टरिस्टिक आहे उन जी जेका वैल्यू आहे उहा आहे 4 ते बार यानी -4, ठीकु आहे, उहो -4 आहे, ऐं मेंटिसा आहे .3847। त हिते लिखंदासीं त कैरेक्टरिस्टिक इज इक्वल टू 4 ते बार एंड मेंटिसा इज इक्वल टू .3847। हाणे जेकर मां अव्हां खां पुछां त हीउ जेको कैरेक्टरिस्टिक -4 छो आहे, इन जो इहो मतिलबु आहे जेको असलू को अदद हूंदो न उहो छा खां नंढो हूंदो, 0 खां नंढो हूंदो। जेकी अदद 0 खां नंढा हूंदा आहिनि त उन्हनि जी जेका कैरेक्टरिस्टिक हूंदा आहिनि उहा नेगेटिव में अची वेंदी आहे, ठीकु आहे। इहे शयूं तव्हां पोइ हिते पढ़ी आया आहियो। त हाणे जेको ॿियो नंबर स्टेप आहे असां वटि इहो आहे त लोकेट नंबर ऑफ रोज़। उहा किथां ख़बर पवंदी असांखे, मेंटिसा मां ख़बर पवंदी। मेंटिसा जा जेके पहिरियां 2 डिजिट हूंदा आहिनि उहे असांखे नंबर ऑफ रो जे बारे में ॿुधाईंदा आहिनि। इन जो मतिलबु इहो थियो त हिते जेका नंबर ऑफ रो आहे उहा आहे .38। त असां लिखंदासीं त नंबर ऑफ रो इज़
नंबर ऑफ रो इज 0.38 तो वह हिते किथे लाई करे पई एग्जिस्ट किथे करे पई उहा ही आहे रो त पोइ मां तव्हांखे शो कराए थो वञा इहा ठीकु आहे। हाणे जेको टियों नंबर स्टेप आहे उहो इहो आहे त लोकेट नंबर ऑफ कॉलम्स। हाणे हिते जेको टियों नंबर डिजिट आहे जेको 4 आहे उहो असांखे नंबर ऑफ कॉलम जे बारे में ॿुधाए पियो हिन जे बारे में ऐं जेको चोथों नंबर डिजिट आहे उहो असांखे मीन डिफरेंस जे कॉलम जे बारे में ॿुधाए पियो। अहिड़े तरीक़े सां त चोथों कॉलम थींदो हिते ऐं मीन डिफरेंस जो कॉलम काउं थींदो सतों उहो ही थींदो ठीकु आहे। त पोइ मां हिते लिखंदुसि त नंबर ऑफ कॉलम इज 4 मां शो कराए थो वञा तव्हांखे हेॾे उहो ही थींदो अची वियो। हाणे लिखंदुसि त मीन डिफरेंस कॉलम इज 7 मां तव्हांखे शो कराए थो वञा उहो कहिड़ो आहे उहो ही आहे। हाणे जेको असां वटि चोथों नंबर स्टेप ईंदो उहो इहो ईंदो त एड द वैल्यूज ऑफ रो एंड कॉलम्स। हाणे छा थींदो त जेका हिन रो ऐं कॉलम जे इंटरसेक्शन सां हासिल थी वैल्यू हिकिड़ी उहा ऐं ॿी जेका ही साॻी रो ऐं मीन डिफरेंस जे कॉलम जे इंटरसेक्शन सां असांखे वैल्यू हासिल थी उन्हनि ॿिन्ही खे एड कंदासीं सही आहे। त पोइ असांखे रो ऐं हिन कॉलम जे इंटरसेक्शन सां वैल्यू मिली उहा कहिड़ी आहे उहा आहे 2421 त लिखंदासीं असां त 2421 प्लस कंदासीं जेका रो ऐं मीन डिफरेंस जे कॉलम जे इंटरसेक्शन सां जेका वैल्यू हासिल थी उहा त उहा घणी आहे उहा आहे 4 त हिते लिखंदासीं 4। पोइ असां जॾहिं हिन ॿिन्ही खे जोड़ कंदासीं छाजे बराबरि थी वेंदा इहे बराबरि थी वेंदा 2425 जे सही आहे। पोइ हाणे असां छा कंदासीं जेको पंजो नंबर स्टेप आहे त उहो इहो थियो त पुट द डेसिमल। हाणे डेसिमल पुट करण जे लाइ असां ॿ जेके रूल आहिनि उहे पढ़ी आया आहियूं। हिते जेको ॿियो नंबर रूल आहे उहो इस्तेमालु थींदो छाकाणि त असां वटि हिते कैरेक्टरिस्टिक आहे नेगेटिव त पोइ उन जे लाइ कहिड़ो रूल हुयो n-1 वारो त असां हिते लिखंदासीं n-1। हाणे उहो कीअं हुयो उहो ईअं हुयो त ॾाई खां बाद में जेको आहे इमीडिएटली जेको आहे n-1 ज़ीरोज़ अची वञनि उहा ॻाल्हि मां तव्हांखे हिते सम्झायां थो। हिते n जी वैल्यू घणी आहे n जी वैल्यू आहे 4 -1 छाजे बराबरि थी आहे 3 यानी जेको असांखे हींअर नंबर असुलु को हासिलु थींदो उन में छा हूंदो त ॾाई खां बाद में 3 जेके आहिनि ज़ीरोज़ अची वेंदा सही आहे। हींअर असां वटि अदद घणो आहे अदद असां वटि आहे 2 4 यानी 2 4 2 5 यानी 2425। हाणे हिते असांखे ॾाई किथे ॾियणी आहे ॾाई हिते असांखे इन खां पहिरियां ॾियणी आहे ऐं उन खां बाद में जेके 3 ज़ीरोज़ अची वञनि त पोइ हीउ छाजे बराबरि थींदो त पोइ इहो अदद बराबरि थींदो असां वटि त 0.002425 अहिड़े तरीक़े सां। त पोइ असां हाणे हिते लिखंदासीं त एंटीलॉग ऑफ छाजो एंटीलॉग ऑफ 4 बार .3847 इज इक्वल टू 0.002425 असांजो इहो थी वियो आंसर। बारो अहिड़े तरीक़े सां असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में तेसीं ताईं अला भाई।